सुञाणप कार्ड जारी करण खां रोके छॾियो आहे। घरू वज़ीर सरफराज़ बुगटीअ जी सदारत हेठि इजलास में चयो वियो त बिहारियुनि खे कार्ड ॾियण बाबति को बि कानून मौजूदु नाहे। जालसाज़ी ज़रिए जारी कयल 10,000 कार्ड ब्लॉक कया विया आहिनि। सरफराज़ बुगटी चयो त जेकॾहिं को रूल्स ऐं एक्ट खे फॉलो नथो करे त उहो शहरियत हासिल नथो करे सघे। सेनेटर सैफुल्ला अबड़ो चयो त हिकु सियासी पार्टी पंहिंजे वोट बैंक वधाइण लाइ सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश करे रही आहे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी सदारत हेठि घरू मामलनि बाबति कमेटीअ जो इजलास थियो। इजलास में नादरा, FIA, सेनेटर सैफुल्ला अबड़ो ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। जॾहिं त बिहारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण वारो मामिलो सेनेट में उथारींदड़ PP अॻवान आगा रफ़ीला इजलास में शिरकत न कई। घरू वज़ारत नादरा खे बिहारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण खां रोके छॾियो आहे। इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई त बिहारियुनि खे कार्ड ॾियण बाबति को बि कानून मौजूदु न आहे। जेके जाली 10,000 सुञाणप कार्ड जारी कया विया उहे ब्लॉक कया विया आहिनि। सेनेटर सैफुल्ला अबड़ो चयो त हिकु सियासी पार्टी पंहिंजा वोट वधाइण लाइ सिंधियुनि खे अक़लियतुनि में तब्दील पई करे। हीउ सिंधियुनि जी वजूद जो सवाल आहे, तंहिं करे अहिड़ी अमल जी भरपूर मज़ामत कबी। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुगटी चयो त जेकॾहिं को रूल्स ऐं एक्ट खे फॉलो नथो करे त उहो शहरियत हासिल नथो करे सघे। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुगटी वधीक चयो त जेकॾहिं को रूल्स ऐं एक्ट खे फॉलो नथो करे त उहो शहरियत हासिल नथो करे सघे।